मानसून बरसातुनि खां पोइ ठंडो अलाहार ज़िलो में मुकम्मल तौर ते ॿुॾी वियो। चंबड़ तालके जा हेठाई वारा तमाम इलाइक़ा ॿुॾी विया। कराची होटल, भंबरो खूह, शेखमहल मुकम्मल तौर ते ॿुॾी विया। पानी घरनि में दाख़िल थियण सबबि केतिरा ई घर रही पट पइजी विया। ठंडो अलाहार ज़िले में सभ खां वधीक भंबरो खूह बरसात सबबि मुतासिर थियल आहे, जंहिंमें ॻोठ मोहम्मद सालेह भंबरो, ॻोठ मोहम्मद इस्माइल कुंभार, ॻोठ दाऊद कुंभार, ॻोठ मोहम्मद उर्स ओठो, ॻोठ बहादुर लगारी, ॻोठ हुसैन बख्श लगारी, ॻोठ अली मोहम्मद शाह, ॻोठ यासिर ओठो ऐं ॻोठ सिद्दीक सांद मुकम्मल तौर ते ॿुॾी विया आहिनि, जिते ज़िले इंतज़ामिया समेत के बि सियासी अॻवान न पहुता। जॾहिं त पाणी खे नेकाल कराइण लाइ ज़िले इंतज़ामिया क़दम न खयां, जंहिं सबबि मुसलसल पाणी बीहण करे घर किरण जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि कंहिं महिल वॾे जानी नुक़सान जो अंदेशो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त हिते इंतज़ामिया तरफ़ां केर बि न पहुतो आहे। असां बेयारो मददगार वेठल आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर जे दौरे बावजूदि ज़िले इंतज़ामिया न टेंट ॾिना, न ई मच्छरदानियूं ऐं ॿियो इमदादी सामान ॾिनो वियो आहे। उन्हनि वज़ीर आला सिंध, डिप्टी कमिश्नर टंडो अलाहार, AC चंबड़ ऐं मुख़्तियार कार समेत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त महिरबानी करे असांखे इमदाद ऐं घुर्बल सामान मुहैया कयो वञे। ॿी सूरत में रोड बंदि करे धरणो हयो वेंदो।